रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त जंहिं शख़्स निकाह कयो उन पंहिंजो अधु ईमान महफ़ूज़ करे छॾियो, बाक़ी अधु ईमान में अल्लाह खां डिॼंदो रहे। निकाह जो इस्लाम में छा तसव्वुर आहे? शेख जमशेद सुल्तान। क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला हुकुम ॾिनो आहे वानकिहुल अयामा मिनकुम वसालिहीन, त निकाह कयो पंहिंजे आज़ाद माण्हुनि जो या कुंवारनि जो, ऐं जेके तव्हां मां नेक ऐं साले तव्हांजा ग़ुलाम हुजनि या तव्हां जूं बानियूं हुजनि उन्हनि जो बि। त हीअ निकाह हिकिड़ी अल्लाह तबारक व तआला असांजी फितरत में हिकिड़ी शइ रखी आहे। ऐं निकाह फितरी ज़रूरत ईअं आहे जीअं इंसान जो खाधो पीतो ऐं पंहिंजो लिबास ज़रूरत आहे, इंसान जो खाधो पीतो ज़रूरत आहे, इंसान खे दवाउनि जी ज़रूरत आहे। पर अल्लाह रब्बुल आलमीन इस्लाम जे ज़रिए इन खे अहिड़े ख़ूबसूरत अंदाज़ में असांखे अता कयो आहे त जंहिंमें इंसान जी इज़त नफ़्स बि, इंसान जो लिबास बि ऐं इंसान जी हया बि ऐं इंसान जो हिकिड़ो मुकमल निज़ाम हिकिड़े सुहिणे नमूने सां अमल में अचे थो। निकाह खे अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो पाक रिश्तो क़रार ॾिनो आहे, जेको हिकिड़ो मर्द जो औरत सां कंहिं बि तरीक़े सां उन खां फ़ाइदो हासिलु करणु, तस्कीन हासिलु करणु, उन जो इस्तेमालु करणु जाइज़ तरीक़े सां, इन खे असां निकाह चवंदा आहियूं। इहो निकाह अहिड़ी अहम शइ आहे जंहिंजे ज़रिए ई इंसान जी बका जेका आहे उन ते मुनसिर आहे, त इंसान जी जेका बका आहे उहा इन निकाह सां ई मुमकिन आहे। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में इरशाद फरमाया अय्युहन्नास इन्ना ख़लक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबा, के माण्हू जी जमात तव्हांखे असां हिकिड़े मुज़क्कर हिकिड़े उन्सा मां पैदा कयो ऐं तव्हांखे पोइ क़बाइलनि में ऐं तव्हांखे क़ौमनि में तक़सीम करे छॾियो आहे। हिन में बि असांखे इशारो मिले थो त इंसान जी जेका नस्ल जी बका आहे उहा इन मां ई आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि इन शइ खे ॾाढी पसंदीदगी सां इन जो हुकुम ॾिनो आहे, तज़व्वजू अल वलूद अल वदूद, उन्हनि मायुनि सां तव्हां निकाह कयो जेके ॿार घणा ॾियनि। उन सां छा थींदो त फ़इन्नी मुकाथिरुन बिकुम अल उमम, त मां तव्हांजे ज़रिए ई पंहिंजी उम्मत जी कसरत जो ते फ़ख़्रु कंदुसि। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो बि फरमायो आहे, इन खे ईमान क़रार ॾिनो अथसि। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त जंहिं शख़्स निकाह कयो उन पंहिंजो अधु ईमान महफ़ूज़ करे छॾियो, बाक़ी अधु ईमान में अल्लाह खां डिॼंदो रहे। इहा वरी अहमियत जी हामिल आहे निकाह में, ऐं तमामु नबियनि जो इहो तरीक़ो रहियो आहे। निकाह सिर्फ़ु असांजी उम्मत में न बल्कि हर नबी जो इहो तरीक़ो रहियो आहे। तव्हां हलिया वञो आदम अलैहिस्सलाम ऐं हवा अलैहिस्सलाम जो रिश्तो छा हो, इहो निकाह सां ई इहो क़ाइमु रहियो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम जो सारा अलैहिस्सलाम सां निकाह रहियो आहे। ईअं ई हर नबी खे अल्लाह तबारक व तआला हुनजो निकाह साबित कयो आहे। क़ुरान में रब्बुल आलमीन जो इरशाद आहे वलक़द अरसलना रुसुलन मिन क़ब्लिका वजअलना लहुम अज़वाजन व ज़ुर्रिया, त असां जेतिरा बि रसूल मोकिलिया आहिनि, जेतिरा बि नबी मोकिलिया आहिनि दुनिया में, असां उन्हनि जूं ज़ालूं ऐं उन्हनि जी औलाद जेका आहे उहा पैदा कई आहे ऐं ठाही आहे। त इहो हिकिड़ो इंसानी फितरत जो हिकिड़ो तक़ाज़ो आहे त इंसान खे पंहिंजे ज़हनी सुकून जे लाइ, पंहिंजी रहमत जे लाइ, पंहिंजे नस्ल खे वधाइण जे लाइ ऐं पंहिंजी ख़्वाहिशात ऐं पंहिंजे नज़रियात खे जाइज़ अंदाज़ मां कंहिं ॿी जिन्स मां वठण जो हिकिड़ो जाइज़ तरीक़ो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु निकाह क़रार ॾिनो आहे। इन खां अलावा जेतिरा बि तरीक़ा आहिनि उन में सवाइ इंसान जी बद अख़लाक़ी, बद तहज़ीबी, बेहयाई ऐं इंसान जे नस्ल जो जेको ख़बर न पए, इंसान जे नसब जो बि ख़बर न पए, ऐं उन मां छा थींदो आहे त हिकिड़ो इंसानी बहरान पैदा थींदो आहे। ऐं तव्हां ॾिसंदो त जिन्हनि माशरे में निकाह कोन्हे, जेके निकाह खां इनकार कंदा आहिनि, उन्हनि जे पुराणे किताबनि में लिखिया त उन्हनि छा कयो त हिन खे दीनी हिकिड़ो फ़रीज़ो सम्झो त जेको इंसान निकाह नथो करे उहो दरअसल पाकीज़ा माण्हू आहे। उहो पंहिंजे पाण खे चवंदा त जेको निकाह करे थो ॿिए ते ज़ुल्म थो करे, या निकाह करण सां इंसानी मुआशरे में तरक़ी घटि थी थिए, त इहो बिल्कुलु ग़लति आहे। जेका शइ इंसान जी फितरत में हूंदी आहिनि उहा इंसान जे लाइ बाइस बरकत आहे, उन जे लाइ बाइस रहमत आहे। इहो अल्लाह तबारक व तआला जो निज़ाम आहे। जॾहिं बि इंसान फितरत जे मुखालिफ़ वियो आहे त उन मुआशरे में तबाही, बर्बादी, बेबरकती ऐं सवाइ नुक़सान जे ॿियो कुझु न थियो।